Audio Jungle. Audio Jungle. The news. बेसिक हेल्थ यूनिट ॻोठ दातू तिवणा में थेड़ी हाशिम रहवासी डॉक्टर मुमताज़ अली तुन्यो जे मान में शानदार ऐं पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें डॉक्टर मुमताज़ अली तुन्यो खे पंहिंजे उहिदे ते हिकु भेरो ॿीहर फ़ाइज़ थियण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं संदनि मथां गुलनि जी वर्खा करे ख़ुशीअ में केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं इस्पताल जे अमले समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ दोस्तनि पिणु शिरकत कई, जिन में सहाफ़ी ज़ुबैर अहमद तुन्यो, डॉक्टर अवैस जतोई, उस्ताद बख्शल ख़ान ख़ासकेली, उस्ताद नेमतुल्लाह तुन्यो ऐं ॻोठाणा पिणु शरीक थिया। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टरनि ऐं इस्पताल जे अमले जो चवणु हो त डॉक्टर मुमताज़ तुन्यो बहितरीन तबियत जो मालिक आहे ऐं पंहिंजी ड्यूटीअ सां इंसाफ़ कंदड़ माण्हू आहे। असांजी दुआ आहे त हू हमेशा ख़ुशि ऐं आबाद रहे। असां चाहियूं था त असांजे मुआशिरे में डॉक्टर मुमताज़ जहिड़ा महिनती छोकिरा पैदा थियनि जेकी पंहिंजे ॻोठ ऐं मुल्क जो नालो रोशन कनि।